दोस्तों उम्मीद है सब कुछ हूंदव खैरियत सां हूंदव। अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे 63 धमाल, जेको एल्बम जल्दी में आयो ऐं मिक्स में आयो। हिन एल्बम में जेके धमालूं आहिनि उहे सभु मिक्स आहिनि न अॻिलनि एल्बमनि जा, मतिलबु उन्हनि मां चूंड करे धमालूं खयूं वयूं। ऐं एल्बम माना जल्दी में ईअं इन करे आयो जो 62 एल्बम आयो। 62 एल्बम तमामु बहितरीनु वियो हो ऐं शहबाज़ कलंदर जो मेलो बि वेझो ई हुयो, कुझु ई टाइम हुयो हुन में, महीने या 2 महीननि जे फ़ासिले में आयो एल्बम। छो जो हाणे हिननि वटि को रिकॉर्ड हुयो न ई का अहिड़ी शाइरी अवेलेबल हुई जो ही एल्बम तयारु करे हलाइनि। कीअं ग़ुलाम क़ादिर घायल ऐं वहीद हकड़े ॿिन्ही सलाह कई त हाणे एल्बम मिक्स में करे हलायूं ऐं फोटूं न ॾियूं ऐं का तस्वीर या धमालुनि जा की बोल आहिनि अॻिते पोइते करे लिखी एल्बम हलायूं त जीअं एल्बम बि हली वञे ऐं साईं जो मेलो बि आहे, मेले जे करे हली बि वञे। सो इन करे ही एल्बम तयारु कयो वियो। एल्बम जो टाइटल आहे मलंगो जशन मनाओ, नारा है दर का सुनाओ। तमामु बहितरीनु आहे त दोस्तनि जा कमेंट्स आहिनि शामिलु कयूं। उन खां बाद अव्हांखे एल्बम में कहिड़ियूं धमालूं उन्हनि शामिलु कयूं आहिनि उहे अव्हांखे ॿुधायूं। पहिरियों कमेंट्स शहबान सोलंकी बाल लिखियो आहे सुपर हिट सॉन्ग्स। सिराज अहमद लाशारी बाल लिखियो आहे VIP एल्बम टाइटल VIP आहे। ऐं उन खां पोइ ॿिया दोस्त आहिनि ऐं ॿियो दोस्त नओं आहे, इन कमेंट्स करणु न आई आहे हिनखे। बख्शल लाशारी साहिबु हाय लिखियो अथई, वरी हेठि पंटीह लिखियो अथई। कमेंट्स शायदि लिखणु न ईंदो आहे हिनखे, बहरहाल वॾी महिरबानी हिनजी। ऐं उन खां बाद वरी हिकिड़ो नंढिड़ो कमेंट्स कयो अथई ऑल दिस इज़ एल्बम, वॾी महिरबानी। ऐं दोस्तनि खे हाणे हिन वक़्तु जेको आहे रमज़ान शरीफ़ हले पियो, शायदि वीडियो नथा ॾिसनि, पर उन्हनि जी पोइ बि महिरबानी आहे, कुझु टाइम उन्हनि ॾिनो आहे। पर रमज़ान शरीफ़ खां बाद इंशाल्लाह टाइम ॾींदा असांखे, वॾी महिरबानी उन्हनि जो। ऐं तव्हांखे ॿुधायूं त रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में असां अव्हांखे ॿुधाईंदासीं त गीत कहिड़ा आहिनि, कहिड़े साल में एल्बम आयो आहे, हिन में कहिड़ा गीत आहिनि सुठा हलनि था। सो हाणे हलूं था हिन जे पहिरीं गीत ॾे, पहिरीं धमाल ॾे। ग़ुलाम क़ादिर घायल जी धमाल आहे। धमाल जा बोल लिखिया अथई लाल साईं के दर पे। उन खां पोइ आहे मस्ती भरी अज रात है, हर सू खुशी की बरसात है, देखो देखो कलंदर की नगरी है दुल्हन की तरह सजी। उन खां पोइ आहे ग़ुलाम क़ादिर घायल जी शाइरी आहे वरी त मलंगो जशन मनाओ, नारा है दर का लगाओ। उन खां पोइ आहे रज रज के धमाला पावां। ऐं उन खां पोइ आहे धमाल आहे बांध के घुंघरू में नचदा वतां सेवण सरकार पे। उन खां पोइ आहे ग़ुलाम क़ादिर घायल जी शाइरी आहे चलो चलो सेवन की गलियां घूमे। उन खां पोइ वहीद हकड़े जी शाइरी आहे सेवण जाकर हम भी ये नज़ारा देखेंगे, कैसे मस्त आते हैं मस्ती में हम भी ये नज़ारा देखेंगे। ऐं उन खां पोइ आहे गीत आहे धमाल आहे ए गड्डी चैली सेवन। ऐं उन खां पोइ आहे वहीद हकड़े जी शाइरी आहे लाल कलंदर के मेले में झूमे फुकरा सारे, गली गली में गूंज रहे हैं अली अली के नारे, बोलो अली अली। ऐं उन खां पोइ आख़िरी धमाल आहे ये ही नारा लगा अली मुश्किल कुशा। तमामु बहितरीनु। अव्हांखे एल्बम कीअं लॻो दोस्तो, पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, ऐं जेकॾहिं पसंदि आयो हुजे अञा घणो बि त चैनल खे सब्सक्राइब करे वीडियो खे शेयर करे छॾींदा दोस्तनि पंहिंजनि ताईं।